नाम जो जप करणो आहे भले कमरे में कजे, वो सुठी ॻाल्हि आहे, पर उन खां वधीक 1000 गुणा फल मिलंदो आहे जेकर हिते सत्संग में संत जपाइनि ऐं उन में मिंट गॾिजो। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। महापुरुषनि जे संग में अची करे नाम जो सुमरन कजे, उन्हनि महापुरुषनि जी सेवा कजे, सो त ही मौक़ो बणियो आहे। संत तव्हांखे सॾु कनि था, जिन सॾु कनि संत महात्मा पाण ई वञणु खपे। हिकु दफ़ो न ॾींहं ॾींहं में 10 भेरा कदमनि ते वञी किरिजे।